नाज़रीन हिन वक्त मां मौजूद आहियां साबका नादरा ऑफिस। पहिरियां ही उहा लोकेशन आहे जिते नादरा ऑफिस जेको आहे हूंदी हुई स्टेशन रोड ते, ऐं ही उहो एरिया आहे जिते पेरिफेरी जे माण्हुनि खे, शहर जे लोकल माण्हुनि खे ईज़ीली उहे जेको आहे हिते अची सघंदा हुया। बट हाणे नादरा ऑफिस जेको आहे उहो बाईपास जी तरफ़ मुंतकिल थी वई आहे। इन सिलसिले में कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़ो एहतजाज बि रिकॉर्ड थियो हुयो, जंहिंमें माण्हुनि इहा घुर कई हुई इंतिज़ामिया खां त नादरा खे जेको आहे मुंतकिल न कयो वञे, छो जो कि रिस्क फैक्टर्स उते तमामु घणा आहिनि। उते जेको आहे बाईपास ते एक्सीडेंट्स जा रिस्क फैक्टर्स भी तमामु घणा आहिनि, ऐं ॿियूं हिन तपती गर्मी में भी जेको आहे माण्हुनि खे इशू थिए थो, छो जो कि ॿाहिरां जा माण्हू लेडीज़ मर्द तोड़े औरत जेके आहे हिते ईंदा हुया, हाणे उन्हनि खे उते वञण में ॾाढियूं ॾुखियाइयूं पेश थियनि थियूं। इन सिलसिले में असां कुझु माण्हुनि सां बि ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सर हिते अवाम खे जेको आहे ॾाढो ज़लील करनि था। रिक्शे वारा हाणे हिते लेडीज़ बीठी आहे त 40-40 रुपया किरायो कयो अथऊं। असां पहिरियों बर्थ सर्टिफिकेट ठारायो आहे, स्टाम्प पेपर ठारायो आहे, 17 ग्रेड जे ऑफिसर को सिग्नेचर थियल आहिनि स्टाम्प पेपर ते। पोइ बि असां हिते बे फारम जो फारम ठारायो आहे, असांखे 17 ग्रेड जे ऑफिसर सही कराए अचो। पहिरियों हिनी फारम ते असांखे ॿुधायो नथऊं त ॿिन्हिनि ते सही कराए अचो। हिनी ते कराए आहियूं, वरी चवंदा हिनी ते कराए अचो। ॿिए असां डॉक्टर को कराए आहियूं सिग्नेचर, पहिरियों वारो न पियो मिले, चवंदा हाणे उन डॉक्टर को कराए। हाणे उहो डॉक्टर असांखे टाइम सां मिले न, हाणे टाइम अवर थी वेंदो, वरी हाणे उथी वेंदा। ऐं ॿियो जेको आहे लेन में लॻाइनि था, पहिरियों पंहिंजो कंप्यूटर पूरो था करनि, जेको बाद वारो कमु करिणो आहे अवाम खे अवाम खे जेको आहे लेन में बीहाइनि था, पहिरियों पंहिंजो कमु करनि था, पोइ वरी ॿिए को फार्म जमा था करनि। कोई बि हिते ख्याल बि नथा करनि त एॾे शहर खां ॿाहिरि आहे त अवाम ज़लील थी वई आहे। रिक्शे वारनि जो 40-40 रुपया किरायो आहे। पूरी फैमिली सवारी अचे थी सालिम को 250-300 रुपयो सालिम किरायो आहे। हे नाजाइज़ी करे वेठा आहिनि साईं, अवाम खे ज़लील करे वेठा आहिनि। महिरबानी। सही हिन जे बारे में चवणु इहो ई आहे कि काफ़ी असांखे मुश्किलातूं जो सामनो करिणो पए थो, ऐं जैकाबाद खां 2 किलोमीटर जे फ़ासिले ते ॿाहिरि बाईपास आई आहे, जंहिं ते असांखे जेको आहे त हिते अचण बि मुश्किल थिए थी, ऐं असांखे जेको आहे त हिते रोड जो बाईपास आहे, हिते बि हादसो आहे। थी सघे थो असां पहिरियों अगरि रोड क्रॉस करे विच में बीहूं था त ओरियों ट्रैफिक जाम आहे, और असांखे हिते अचण जे लाइ ॾाढी मुश्किल थिए थी। असांजो चवणु इहो ई आहे कि इन खे वापसि मुंतकिल सिटी जैकाबाद में कयो वञे। सर पहिरीं ॻाल्हि त शहर खां ॿाहिरि निकिरी वई आहे, इहा बिल्कुलु ग़लति आहे। शहर जी सहूलियत कोन्हे। शहर में ॾिसो था पेट्रोल घणे थी वियो आहे, मुल्क में महांगाई थी वई आहे, बदमनी आहे, और बिल्कुलु ग़लति आहे। तव्हां उते वञो था त तव्हांखे चवंदा साईं जेको आहे पीउ खे वठी अचो, अम्मा खे वठी अचो, एॾी गर्मी आहे, 52 सेंटीग्रेड गर्मी थिए थी हिते। ऐं असांजे हिसाब सां बिल्कुलु ग़लति आहे। असांजी इहा ई घुर आहे त जिते हुई पहिरियों वरी उते ई वापसि अचे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हक़ीक़त इहा त जैकाबाद हिन जदीद दौर में बि जैकाबाद जा मसइला हल नथा थियनि। जैकाबाद एशिया जो गरम तरीन इलाइक़ो हुजण जे बावजूदि 52 डिग्री गर्मी जो दर्जो हुजण बावजूदि हिते बिजली शदीद लोड शेडिंग आहे, माण्हू तड़पनि था पिया। 3 बिजली जूं मेगा स्कीम थियूं, आख़िरी मेगा स्कीम जेका थी 2 अरब रुपए जी थी, उहा तयारु थियण खां पोइ नाकाम वई। हाणे जेकी नादरा ऑफिस ॿाहिरि कढी वई आहे, इहा शहरनि सां वॾी ज़्यादती आहे। हक़ीक़त आहे कि मुनज़िम साज़िश तहत शहरनि जे ख़ासि करे मर्दनि खे, पर औरतूं एॾो 5 किलोमीटर परे केॾी तकलीफ़ थींदी, इहा इंतिहाई ज़्यादती आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे हितां जेके वस वारा अमलदार आहिनि, हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, आख़िर छो इन्हनि ते ख़ामोशी कई आहे। इन्हनि जो त मसइलो छड़ो फ़ोन ते ॻाल्हि कनि त हल थी वञे, पर शहर में आख़िर शहर जैकाबाद वासियुनि खे हिन 14हीं सदी जे दौर में बि आख़िर एॾी ज़्यादती खां छो थो गुज़ारियो वञे। तव्हां ॾिसो त मेगा स्कीम नालियुनि जी कमु हले पियो, उहे तबाहाल लॻी पयूं आहिनि। मेगा स्कीम वॾी स्कीम, शहर में टाइल जो कमु हले पियो, पर सनक जा उहा टाइल्स जो कमु नाकारा थिए पियो। हिसाब पती ते परसेंटेज जो कमु करे जैकाबाद खे नेस्त नाबूद कयो वियो आहे। तव्हां जेकर असां चवंदा ख़ुदा जे वास्ते इन्हनि मसइलनि खे हल कयो। ऐं नादरा ऑफिस जेका परे कई वई आहे, बाबा ठीकु आहे, उहा बि नादरा ऑफिस हुजे, हीअं कयो त शहर वासियुनि लाइ त घटि में घटि हिते का ब्रांच खोलियो। काफ़ी शहरनि में थींदो आहे, हिते ब्रांच खोलियो शहर वासियुनि खे, उते जीअं सहूलियत थिए। ख़ुदा जे वास्ते शहर वासियुनि सां ज़्यादतियूं न कयो, उन्हनि खां इंतकामी कार्रवाई न कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अर्ज़ियात नादरा जेको शिफ्ट थियो आहे, असां कंहिं बि शहर वारनि खे नादरा वारनि एतमाद में न वरितो आहे। बिना एतमाद जो पंहिंजो मिली भगत करे उन जंहिंजो प्रॉपर्टी आहे, जंहिंजो जाइ आहे, उते पुराणो इंडिस होटल चवंदा, पोइ अलाए ख़बर उहो अलाए पियो आहे, उते वञी नादरा ऑफिस 6 किलोमीटर शहर खां ॿाहिरि आहे, उनखे वञी शिफ्ट कयूं। हाणे तव्हां ॾिसो ग़रीब माण्हू खे केॾो तकलीफ़ आहे। हिकिड़ो त माण्हू जेकॾहिं हिते बेरोज़गार थी करे मज़दूरी डेली वेजिस वारो वञे नादरा ऑफिस शिनाख्ती ठाराइण जे लाइ, उन जे लाइ चई त बाबा हे दस्तख़त कोन्हे,
ये अटेस्टेड कोन्हे, तव्हां 17 ग्रेड जा ऑफिसर को अटेस्ट कयो, वरी मोटी अचे, बसो हेॾो भरे, बसो मोटी अचे, वरी भरे, वरी तो अटेस्ट करे वरी वञे, वरी उन माण्हू ग़रीब माण्हू सॼो ॾींहुं हले वञे, बेरोज़गार त थी वियो न ग़रीब माण्हू। हिननि बहुत शहर में एतिरा जायूं आहिनि, जान कोड जायूं आहिनि, सरकारी जायूं आहिनि, हिते प्राइवेट जायूं मिलनि था। जेकॾहिं तव्हांखे शिफ्ट करिणो हो, तव्हां ॻाल्हि कयो आहे, असां मान ताजरा जो प्रेसिडेंट आहे, वधि में वधि असांखे एतमाद वठो आहे, बाबा असां हुते शिफ्ट था कयूं, तव्हां जेकॾहिं ॿियो अरेंजमेंट करे था ॾियो, हे ॿियो जाइ असांखे वठी था ॾियो, पोइ असां वरी न वेंदासीं। हे कंहिं खां पुछा बि न कयूं, सिधो हले विया हुते। उन ॾींहुं असां प्रेस कॉन्फ्रेंस बि कया, जुलूस बि कढियासीं। वरी उन्हनि जो इंटेलिजेंस जो इंक्वायरी ऑफिसर असां वटि आयो टियों ॾींहुं, हिते असां इंक्वायरी बयान वठी वियो आहे त बाबा उहो चवनि था जेके इहे जेके माण्हू जेके आहिनि वकील आहिनि, साफ़ी बिरादरी आहिनि, असांखे नाजाइज़ उहो करनि था, का उहो कोन्हे एक्चुअल। उन पाण हिते आयो आइडेंटिफाई कयो जेके माण्हू सां सभु कारोबारी माण्हू जो इंटरव्यू कयूं उनी ऐं बयान वरिते, ख़बर पइजी हुते माण्हू जेको इंटरव्यू जेको नादरा वारा जा आहिनि उहो ग़लति बयानी करनि था, माण्हुनि ते खाम खा एलिगेशन हणनि था, ब्लैकमेलिंग। बाबा कहिड़ो ब्लैकमेलिंग आहे तोसां? ब्लैकमेलिंग त पब्लिक जो हिते असां चयासीं त सियासतदान इन में उथंदा, सियासतदान कोशिशि कंदा, असां इन करे ख़ामोश करे वेठासीं त सियासतदान कुझु कयूं, लिहाज़ा सियासतदाननि को बि इन में इंट्रस्ट न वरितो, त मजबूरी जे करे असां अची निकिरी पियासीं। ग़रीब माण्हू जेके असांजा कारोबारी माण्हू, सॼो हिते 40,000 हिंदू कम्यूनिटी जो हिते पॉपुलेशन आहे जैकमाबाद में। जेकॾहिं ईअं लाइन ऑर्डर जो पोजीशन ख़राबु आहे, जेकॾहिं उते वेंदा, हीअ कीअं वेंदा हुते? तव्हां ॾिसो त रोज़ु ईअं लुटफुट त रोज़ु आहे। तव्हां जंहिंजो गवाह आहियो पाण, इहे वेंदा हुते? चओ इन लेडीज़ वेंदो हुते? छा हुते कहिड़ो अरेंजमेंट आहे? कुझु न अरेंजमेंट। टियों ॾींहुं हिकिड़ो माजिद पावर आहे, एक्सीडेंट में मरी वियो आहे हुते नादरा जो ॿारहों। कोई अरेंजमेंट कोन्हे, ठगी वारा ठा आहिनि, खाम खां उन खां पैसा वठी उन बिल्डिंग हिकु कया आहिनि ऐं नादरा जा ऑफिस ठाहे वेठा आहिनि। ॿियो का ॻाल्हि कोन्हे। हुकूमत खे असांजो घुर आहे त हुकूमत खे असां चऊं त नादरा ऑफिस पहिरियों शिफ्ट वापसि कयो तव्हां। जेको हुकूमत चयो त इन जो मतिलबु तक़रीबन नादरा वारनि चवण आहे त इन जो मतिलबु 60 लख ऐं 70 लख ख़र्चु थियो आहे। ठीकु आहे बाबा, 60 लख ऐं 70 लख ख़र्चु थियो आहे, असां वञी भली उहो हिते हुजे, उहो हिते असां 2 काउंटर असांखे सिटी जे लाइ ठाराए ॾियो, हिते हणी छॾियो, सिटी जे लाइ 2 काउंटर ॾियो, जीअं सिटी वारा माण्हू हितो पंहिंजो शिनाख़्ती कार्ड ठाराइनि, भली उहो हुते हुजे। जेकॾहिं तव्हांखे एतिरो आहे चओ त उन मतिलबु वॾो ख़र्चु कयो आहे गवर्नमेंट, उहो कीअं वापसि थींदो? ठीकु आहे, वापसि न कयो त 2 काउंटर असां खणी ॾियो हिते जैकाबाद सिटी जे माण्हुनि जे लाइ। हिनखे प्रॉब्लम त न थिए न, ग़रीब माण्हू होॾे काॾे वञे थो? हाणे बॉर्डर जेको आहे 5 किलोमीटर 7 किलोमीटर बॉर्डर आहे बलोचिस्तान जो, 7 किलोमीटर प्लस 6 किलोमीटर 13 किलोमीटर थियो। तव्हां 13 किलोमीटर को माण्हू वञे त शिनाख़्ती कार्ड ठाराइण जे लाइ, हीअ ज़ुल्म न आहे? सरासर ज़ुल्म आहे जैकाबाद वासियुनि सां। बस आवाम खे सिर्फ़ु तंग करण ई मक़सदु आहे, ठीकु आहे न। ऐं जेकॾहिं इहे शयूं शहर में केतिरी जॻहियूं आहिनि जिते माना दुकान इहो तव्हां आवाम खे फैसिलिटेट करे सघो था, लेकिन हर आए ॾींहुं नया दुकाननि जा मनसूबा अचनि था ऐं उन में दुकान खे सिर्फ़ु आवाम खे परेशान करण जो मक़सदु आहे। तव्हांखे ख़बर आहे जीअं जैकबाबाद में तरक़ियाती कमु त कोई थींदो बि न आहे, ठीकु आहे न। जेके बि हिते मनसूबा तयारु थिया सॼा तबाह थी विया, ठीकु आहे न। पाणी जा ऐं ॿिया जेके बि हिते मसइला मसाइला आहिनि जेका आवाम सफ़र करे थी, बिजली जा ऐं तमामु दुकान, कोई बि जैकबाबाद जो कंहिं बि सियासतदान खे कंहिंखे बि दुकान इहो ख़्यालु न आहे त दुकान आवाम सां का मोहबत न आहे। जी नाज़रीन, हिते जे मौजूदु माण्हुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो ही चवणु आहे त असांखे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। ही नादरा जेका शहर में पहिरियां हूंदी हाणे हिन ते मुंतकिल थी आई आहे। रक्शे वारा किरायो बि तमामु वधीक वठनि था ऐं ॿिया नादरा जा इंटरनल इशूज़ बि आहिनि, त उन्हनि जा कमु प्रॉपरली नथा थियनि। ऐं उनखां अलावा हिते माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त ही मेन बाईपास ते आहे ऐं हिते एक्सीडेंट जा चांसिस बि तमामु वधीक आहिनि। सिक्योरिटी जा इशूज़ हिते आहिनि, को सिक्योरिटी प्रॉपर हिते न आहे। सो अवाम जो इहो चवणु आहे, त ही इशूज़ हुया। सो कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।